नाज़रीन, दादू वेझो हथायल नौजवान जी सुञाणप थी वई आहे। इन हवाले सां असां लाइन ते मौजूद आहिनि असद जतोई। जी असद, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? दादू भरसां नामालूम नौजवान जो लाश हथ अचण वारो मामलो जेको आहे उहो नओं रुख अख़्तियार करे वियो आहे। पुलिस जांच में इंकशाफ साम्हूं आयो आहे त शेर मोहम्मद सोलंकी लिंक रोड ते मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि पारां ॻोठाणे खां मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश कई वई हुई। ॻोठाणनि पारां मज़ाहिमत कई हुई त उन दौरान फोरू जेको हुयो सो मारिजी वियो आहे। जेको नौजवान जो लाश हथ आयो आहे उहो नौजवान फुर जे इरादे सां बीठल हुयो, जंहिंखे ॻोठाणनि मुज़ाहिमत ते मारे विधो। जंहिं बाद पुलिस हुन जो लाश सिविल अस्पताल दादू इमरजेंसी वार्ड मुंतकिल कयो वियो। जवाबदार जी जेका सुञाणप आहे उहा कचे जे ॻोठ मुरीद जा भाण रहवासी जाफ़र शाहणी तौर थी आहे, जंहिं ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ज़िले जे थाणनि ते क़त्ल, फुर ऐं चोरी समेत पुलिस मुक़ाबलनि जा केस दाख़िल थियल आहिनि। पुलिस जो अहिड़ो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे त जवाबदार ॻोठाणे यूनिस सोलंकीअ खां मोटरसाइकिल फुर करे फरार थियनि पिया त ॻोठाणनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो आहे। पुलिस पारां जवाबदार जेको मारिजी वियल आहे उन जी कलेक्शन कोफ़ जेका आहे उहा बि हथ करण जी दावा कई आहे, जॾहिं त ड्यूटी डॉक्टर पारां ज़रूरी कार्रवाई बाद लाश जेको आहे उहो वारसनि हवाले कयो वियो आहे। जी असद, तव्हांजी महिरबानी।